झूलेलाल। मां सिंधियाणी कंचन सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां अॼु जे हिन वीडियो में। अॼु आहे रामनवमी ऐं रामनवमी जे हिन शुभ ॾींहं ते असां शुरूआत करण वारा आहियूं सिंधी व्लॉग्स जी। जी हा, सिंधी व्लॉग्स जीअं कि तव्हां सभु ॼाणंदा आहियो कि सॼे ॾींहं जो रूटीन दिनचर्या जेको थींदो आहे उन में ॾेखारियो वेंदो आहे। त मां तव्हांखे ॾेखारींदसि सिंधी घर में सुबुह खां वठी राति ताईं छा छा ताम ठहंदा आहिनि ऐं कीअं सिंधी माण्हू पंहिंजे पाण में एंजॉय करे सघंदा आहिनि। त कंटिन्यू कजो हिन चैनल ते। मिलूं था, रेडी थी करे ॾिसंदासीं, थोरी पूजा कंदासीं, उन खां पोइ ताम ठाहिण चालू कंदासीं। नाश्तो पाणी थी वियो आहे। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे सिंधियुनि खे चांहि ज़रूरु खपंदी आहे नाश्ते खां पोइ, त चांहि टाइम। जेसिताईं ॿार रांदि खेॾी रहिया आहिनि तेसिताईं असां सांभर जी तयारी था चालू कयूं। उन लाइ असां पहिरियों दाल बॉयल कंदासीं। अॼु असां ठाहिण वारा आहियूं इडली, डोसो, सांभर ऐं चटनी ऐं डोसे जो अटो मां ॿाहिरां घुराए चुकी आहियां। हाणे असां गैस ते कुकर रखियो आहे, हुन में 1.5 कप पाणी विधो आहे। हुन में असां लॻभॻि अधु खां मुनो कप दाल विझंदासीं। इन में मिक्स दाल आहे तुअर, चना ऐं मुङनि जी। इन खां पोइ असां दाल जेका आहे पुसाए रखी हुई 15 मिंट, उहो विझण खां पोइ असां विझंदासीं लूण खां पोइ थोरो हैड, लॻभॻि अधु चमिचो, ऐं इन खां पोइ ढकणु लॻाए करे असां हिनखे फास्ट ते 5 मिंट रखंदासीं। 5 मिंट रखण खां पोइ जॾहिं प्रेशर भरिजी वेंदो असां हिनखे 20 मिंट स्लो गैस ते सिजाए करे पोइ थधो थियण खां पोइ हुनखे ओपन कंदासीं। हिते मां करे रही आहियां पूजा जी तयारी, जेका सुबुह जी आरती थींदी आहे। त आरती थियण खां पोइ असां बाक़ी जी रोटी ठाहींदासीं। पूजा थी वई आहे। हाणे असां ठाहींदासीं इडलियुनि जे लाइ मां गैस फास्ट करे उन ते इडलियुनि जो सांचो रखियो आहे। उन में मां पाणी भरियो आहे। पाणी विझण खां पोइ असां हिनखे ढके करे फास्ट ते बॉयल थियण लाइ रखी छॾींदासीं। ढके रखण सां इन में बचत थींदी आहे गैस जी। हाणे असां इडलियुनि जे अटे में विधो आहे लूणु विझी करे असां हुनखे चङी तरह मिक्स करे रहिया आहियूं। थोरो मूंखे घाटो पियो लॻे त मां थोरो सो पाणी ऐड कयो आहे। हाणे असां इडलियुनि जे सांचे खे ऑयल सां ग्रीसिंग करे रहिया आहियूं। इहो ग्रीस थियण खां पोइ असां इडलियुनि जो जेको बैटर आहे उन में भरींदासीं ऐं पोइ इन सांचे में विझी करे असां उनखे लॻभॻि 20 खां 25 मिंट मीडियम टू फास्ट गैस ते स्टीम कंदासीं। जेसिताईं इडलियूं ठहनि, इडलियुनि खे असां ॿी गैस ते शिफ्ट करे छॾियो आहे ऐं जेका अॻियां वारी गैस हुई उन ते असां रखी आहे तईअ ते असां ठाहींदासीं सांभर जो तड़को। सुबुह ई तव्हां ॾिठो कि पूजा करण खां पहिरियों मां दाल जेका आहे सांभर लाइ सिजाए बॉयल करे चुकी हुअसि ऐं हाणे मां तईअ में विधो आहे तेल गरम थियण खां पोइ असां हुन में विधोसीं और जीरो ऐं लॻभॻि थोरी सी हैड विझण खां पोइ असां हाणे हिते बसरु कटींदासीं, छो त तड़के में बसरु ॾाढो सुठो लॻंदो आहे। सांभर में जॾहिं बसर जी टेस्ट हूंदी आहे, जेका लंबो कटे विझंदा आहिनि, त असां लंबो बसरु कटे वठंदासीं। बसरु, कड़ी पत्तो ऐं सावा मिर्च, इहे असां टई शयूं ऑयल में जेको और आहे उहो चटकण खां पोइ विझंदासीं। विझण खां पोइ असांखे तेसिताईं पकाइणो आहे जेसिताईं इहो ट्रांसलूसेंट थी वञे, यानी कि ट्रांसपेरेंट थी वञे, हल्को पिंक थी वञे। हल्को पिंक थियण ताईं तेसिताईं असां हिते टमाटा पीसे रहिया आहियूं। त मां विझां थी 4 टमाटा, विधो आहे 1 बसरु ऐं 4 टमाटा। 4 टमाटनि खे मां पीसे वठंदसि। पीसण खां पहिरियों असां थोरो हुनखे घुमाए वठंदासीं, न त हेठां वारो बसरु चङो ॻाढ़ो थी वेंदो ऐं मथां वारो थोरो पिंक रहिजी वेंदो, कचो रहिजी वेंदो। उन खां पोइ मां हिन में थोरी विधी आहे थोरी सी नारेल जी चटनी, जेका मां ॿाहिरां घुराई हुई। थोरी चटनी विझण सां जेको नारेल जो सवादु ईंदो आहे उहो सांभर में जाम सुठो लॻंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे नारेल हुजे त तव्हां नारेल विझी सघंदा आहियो, अदरवाइज़ चटनी विझी सघंदा आहियो। हाणे असां हिन में विधो आहिनि पीसल टमाटा, थोरो सो हुन में पाणी बि ऐड कयो आहे जीअं मिक्सर क्लीन थी वञे।
ऐं मिक्सर में जेका टमाटा लॻल हुया उहे हुन में अची वञनि। हिनखे असां तेसि ताईं पकाईंदासीं जेसि ताईं सॼो तेल छॾणु शुरू करे। उनखे हेल्प करण लाइ, सपोर्ट करण लाइ असां हिन में विझंदासीं लूणु, जंहिंसां कुकिंग फास्ट थी वेंदी आहे। थोरी सी हल्दी, थोरो सो धाणा, सांभर मसाला ऐं थोरो सो चाट मसाला ऐं अमचूर विझंदा त तव्हांजो सांभर जो सवादु अञा वधी वेंदो। हिनखे असां मिक्स करे छॾींदासीं। मिक्स करण खां पोइ असां हिन में विझंदासीं कश्मीरी लाल मिर्च, जंहिंसां सांभर जो कलर ॾाढो निखिरजी ईंदो आहे ऐं तव्हांखे ॾिसण में ॾाढो सुठो लॻंदो आहे सांभर। उहो विझण खां पोइ मिक्स करे असां हिनखे थोरी देरि सिझण लाइ रखी छॾींदासीं फास्ट ते। जेसि ताईं इहो मसालो तेल छॾणु लॻे तेसि ताईं असां जेका दाल सिजाई हुई उनखे विलोड़े करे मंदीअड़े सां उनखे स्मूथ कंदासीं, स्मूथ कंसिस्टेंसी ठाहींदासीं। उनखां पोइ अगरि तव्हांखे दाल घाटी लॻंदी हुजे त तव्हां उन में पाणी विझी सघंदा आहियो, जीअं की तव्हांजी सांभर जी कंसिस्टेंसी तव्हांखे घाटो खपे, छिटो खपे, उन हिसाब सां तव्हां पाणी विझी सघंदा आहियो। विच विच में जेको तड़को आहे उनखे हलाईंदा रहो ताकी उहो हेठां खां स्टिक न थी वञे। ॿिए पासे असां छो त दाल में पाणी विधो आहे उनखे गरम करणु टकाइणु जाम ज़रूरी आहे, न त पाणी कचो रहिजी वेंदो। इन करे असां उनखे टकाइण ॿिए गैस ते रखी छॾियो आहे। हाणे असांजो तड़को तयारु थी वियो आहे। असां इहो तड़को जेको आहे उहो दाल में मिक्स करे कंसिस्टेंसी जंहिं हिसाब सां तव्हांखे खपे उन हिसाब सां एडिशनल तव्हांखे पाणी विझिणो आहे, त ॿियो बि पाणी तव्हां ऐड करे उनखे ढके करे थोरी देरि रखी छॾियो ठाहिण लाइ, बॉयल थियण लाइ, ताकी उहो जेका मसाला आहिनि चङी तरह उन में टेस्ट अची वञे ऐं हिकदमि हिकु तरीक़ो लॻे। तेसि ताईं असां जेका चटनी बाज़ारि मां घुराई आहे उन में लूणु ऐं तड़को वड़को कुझु न विधियलु हूंदो आहे, त मां चटनी में विधो आहे लूणु। हाणे असां तड़के जी तयारी था कयूं। तड़के लाइ मां तड़का पैन में थोरो तेल विधो आहे, जीरो और कड़ी पत्तो ऐं साओ मिर्च, इन जो मां तड़को ॾींदसि हिन चटनीअ खे। चङी तरह मिक्स कंदसि। असांजी इडली रेडी थी वई आहे। इडलीअ जी गैस मां बंदि करे चुकी आहियां। तड़को असां चटनी में विझूं था, सांभर बॉयल थिए वेठो, यानी कि असांजो ऑलमोस्ट 75% कमु पूरो थी वियो आहे। बाक़ी असांखे ठाहिणा आहिनि हे ॾिसो सांभर में बि बॉयल अचणु चालू थी वियो आहे। तेसिताईं तव्हांखे बॉयल करिणो आहे जेसिताईं तव्हांखे जेको इहो पीलो पीलो साइड खां झाग ॾिसणु अचे थो उहो गुम न थी वञे, त उनजी निशानी आहे। हिन में असां ऐड कयूं था कोतमीर, छो त कोतमीर हिन जे कलर खे अञा ऐं सवाद खे अञा वधाईंदो आहे। कोतमीर विझण खां पोइ मिक्स करे असां वापसि हिनखे टकाइण लाइ रखी छॾींदासीं। ॿिए गैस ते असां ठाहियूं था इडलीअ जे अटे मां ई डोसो ठाहिण लाइ मां थोरो सो हुन में पाणी मिक्स कयो जीअं फ्लोइंग कंसिस्टेंसी में थी वञे। उनखां पोइ मां तओ गरम कयो। तओ गरम थियण खां पोइ उनखे डोसे जी शेप में मां 2 केवियूं हुन में डोसे जो बैटर विधो, फैलाए करे उनखां पोइ उनजे मथां विधो थोरो तेल विझण खां पोइ तव्हांखे लो टू मीडियम गैस ते उनखे चङी तरह पकाइणो आहे जेसिताईं जेका मथी लेयर आहे उहो तव्हांखे पकल ॾिसणु अचे, कची न लॻणु खपे। उहो अगरि पकजी थी वञे यानी तव्हांजो डोसो तयारु आहे। तव्हां उनखे तए तां लाहे सघंदा आहियो। ॾिसो केॾो त सुनहरो मस्तु हिकु कड़ीको कलर आयो आहे। इहो डोसो बि तयारु थी वियो। हाणे असां एंजॉय कंदासीं अॼु जो असांजो लंच रेडी। इडली डोसो सांभर चटनी। हाणे थिया आहिनि 5:15 ऐं हाणे मां रखी चुकी आहियां चांहि जे लाइ मां विधो आहे पाणी, खंडु, चांहि पत्ती ऐं हुन सां गॾु ई मां विझंदसि थोरी सी वॾफ ऐं इलायची। वॾफ ऐं इलायची सां चांहि जो सवादु जाम सुठो ईंदो आहे। इहो मुंहिंजे ससु जो नुस्ख़ो आहे। उहो ईअं चांहि ठाहींदा आहिनि त असांखे ॾाढी वणंदी आहे। इन करे मां बि पंहिंजे घर में ईअं ई चांहि ठाहिण शुरूआति कई। ध्रुविका जी पेंटिंग चालू आहे, ड्रॉइंग पेंटिंग खे कलर थी करे बेटा तूं। बोट में वही करे किथे थी वञे? बोट में केरु वञे? वाह, ये तो तुझी फ्रेंड तो लगे। जो कमु करे रही आहियां, जेको मां बिज़नेस कंदी आहियां उनजो थोरो ऑनलाइन वर्क पेंडिंग आहे। कुझु रजिस्ट्रेशन्स बाक़ी आहिनि, कुझु फ़ोन कॉल्स बाक़ी आहिनि, त उहो सभु कंप्लीट करे पोइ फ्रेशन अप थी करे उनखां पोइ असां आरती कंदासीं, संध्या आरती। चांहि थी वई आहे। संध्या आरती खां पोइ असां रोटीअ जी तयारी कंदासीं। असां नॉर्मली 7-8 बजे रोटी खाई छॾींदा आहियूं, 7 ऐं 8 जे विच में। ऐं राति जी रोटी जेका आहे असां लाइट प्रेफर कंदा आहियूं। सो लेट्स सी अॼु छा खाइण जो दिलि थी थिए। मोस्टली त प्लान आहे कि फ्रूट्स ऐं उन सां गॾु कुझु हल्को खाईंदासीं, पर छो त गुड़िया बि आहे, गुड़िया जे हिसाब सां थोरो घणो खाईंदासीं। त ॾिसूं था छा पॉसिबल आहे। पहिरियों मां पंहिंजो कमु पूरो करे वठां,
लगभग अधु मुने कलाके खां पोइ असां वापसि आरती कंदासीं। संध्या आरती खां पोइ वापसि पंहिंजो कमु चालू कुकिंग जो। अच्छा, इन विच में तव्हांखे इडली सांभर जी रेसिपी कीअं लॻी उहो तव्हां ज़रूरु शेयर कजो, ऐं जॾहिं बि तव्हांखे खाइण जी मन थिए त इन रेसिपी खे ट्राई ज़रूरु कजो। तव्हां डेफिनेटली इनखे एंजॉय कंदव ऐं तव्हांखे जाम वणंदव। हाणे ध्रुविका जी ड्रॉइंग फिनिश थी वई आहे, हाणे ध्रुविका पढ़ाई करण वारी आहे। हे ॾिसो, हे ध्रुविका कलरिंग कई आहे। ध्रुविका ॾेखारे थी तव्हांखे की हुन कीअं कलरिंग कई आहे। अचु बेटा, हिते अची ॿुधाए छा ड्रॉ कई हुई तूं ऐं छा कलरिंग कई आहे, ॿुधाए। वाओ, केॾो मस्त थो लॻे न, वाइट वाइट ते तूं कलरिंग कई आहे अलॻि अलॻि शेप्स में। कहिड़ा कहिड़ा शेप्स आहिनि ॿुधाईंदी? ॿुधाए कहिड़ो कहिड़ो शेप आहे? ओके ओके ओके। जय झूलेलाल। सॉरी, मां तव्हां सभिनि खे वादो कयो भई असां डिनर रूटीन शेयर कंदासीं, बट डिनर में असां सिर्फ़ु फ्रूट्स खाधासीं। हाणे थिया आहिनि 9:30, असांजो डिनर कॾो का थी वियो आहे। गुड़िया क्रैंकी हुई, इन करे मां तव्हां सां ॻाल्हाए न सघियसि ऐं शेयर न करे सघियसि। मिलूं था ॿिए व्लॉग में। उम्मीद आहे तव्हांखे इहो व्लॉग पसंदि आयो हुजे। अगरि पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु दॿाइजो, ऐं अगरि तव्हां चाहियो था हिन रूटीन खे कंहिं सां शेयर करना या इडली सांभर जी रेसिपी कंहिं सां शेयर करणु, त उनखे शेयर बटन हेठि ॾिनल अथव, उन तां क्लिक करे शेयर करे सघंदा आहियो। गॾु ई गॾु अगरि तव्हांखे खपे कि सभिनि खां पहिरियों इहो वीडियो, जो बि नयो वीडियो, जेको बि नयो व्लॉग, नई बि इंफॉर्मेशन जो वीडियो जेको बि अपलोड थिए थो सिंधी भाषा में, उहो सभिनि खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे, त सब्सक्राइब करे घंटी वॼाइण न विसारिजो। मिलूं था ॿिए व्लॉग में, तेसिताईं शुभ रात्रि, जय झूलेलाल।